ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई चयो आहे त ईरान जो इसराइल ते ईंदड़ हमिलो वधीक तकलीफ़ ॾींदड़ हूंदो। एक्स ते पोस्ट कयल पंहिंजे मुख़्तसर बयान में ख़ामनाई चयो आहे त अल्लाह जी मदद सां मज़ामती मुहाज़ पारां यहूदी रियासत ते जेका ज़रब लॻाई वई उहा वधीक शदीद ऐं तकलीफ़ ॾींदड़ हूंदी। ईरानी मीडिया मूजिबि गुज़िरियल राति ईरान पारां इसराइली राजधानी तल अबीब ते 400 मीज़ाइल फायर कया विया। मीज़ाइल हमलनि में 10 ॼणा मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। इसराइली मीडिया मूजिबि हमलनि में रुॻो 2 ॼणा ज़ख़्मी थी आहिनि। ईरानी सदर मसूद पुज़ेशकियान जो चवणु आहे त ईरानी हमिलो इसराइली जारियत जो रद्द अमल आहे। ईरान पंहिंजे ऐं ख़िते जे अमन लाइ दिफ़ा वारी जाइज़ हक़ जो इस्तेमालु कयो। इसराइल ख़िलाफ़ मीज़ाइल हमिलो फ़ैसिलाइतो रद्द अमल हो। ईरान जंगजू नाहे पर हू कंहिं बि ख़तरे ख़िलाफ़ मज़बूत बीठल आहे। हीअ असांजी ताक़त जी हिकु झलक आहे। ईरान सां फॾो न कयो। ईरान जे इसराइल ते मीज़ाइल हमलनि बाबति तेहरान, बगदाद, बेरो ऐं ग़ज़ा में जश्न ऐं इसराइल ते ईरानी हमले जो ॿुधी माण्हू रस्तनि ते निकिरी आया। अमेरिका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।